उस्तादा हिनन के पेन पनवाने दे त पंहिंजे अबन ऐं ॾाॾनि ॾे चिठी लिखनि त हिननि जे एवज़ असांखे 10 लख खपनि। हाज़ुर वॾा। हाली मूंखे मारे छॾियो, मां चिठी कोन लिखंदुमि मालकनि ॾे। छा थो चई रे? छा थो चई? खत कोन लिखंदे, खत तुंहिंजा वॾा बि लिखंदा। अरे खत तूं न लिखंदे? खत न लिखंदे, गोली मेजारो करे छॾींदुसि। छा थो चई रे? तूं खत लिखंदे तूं बि ॾींदे मौत खे दावत। ये मारे छो भाई, मां खत कोन लिखंदुमि। खत नथा लिखो त न लिखो, पर पंहिंजे मौत जो नसीब त लिखंदो। खत न जाने की मैं तैयार थी। हिननि ॿिन्हिनि जो लाश खणी वञी विच चौराहे ते उछलाए अचो, जीअं ॿीहर सभिनि लाइ सबक बणिजी वञनि। जेको बि भंगु न भरींदो उन खे विच चौराहे ते मारियो वेंदो। इहो फ़क़ीर जो आख़िरी फ़ैसिलो आहे। बाबा तार घर पर बाहर बड़ी बम फोड़ के बाहर नदी पई। टक्कर न कर, एडो वाली सब ताईं ख़बर आहे। अखियुनि याद वण सब्र कर, मां जीअं चंदो आहे तीअं थींदो आहे। टक्कर न कर, मूंखे सॼी ख़बर आहे। फकीर तालिब में इंजीनियर मारे छॾिया, जीता दा ख़बर। फकीर तालिब में इंजीनियर मारे छॾिया, जीता दा ख़बर, जीता दा ख़बर। फकीर तालिब में इंजीनियर मारे छॾिया, जीता दा ख़बर। फकीर तालिब में इंजीनियर मारे छॾिया, जीता दा ख़बर। फकीर तालिब में इंजीनियर मारे छॾिया। अच्छा सवाल किथे आई? जल्दी जल्दी मूं वटि पहुची वञ। हा बाबा, मां तुंहिंजे आसरे आहियां, जल्दी जल्दी पहुची वञ। फकीरो 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 अचरा कयो आहे छा? फकीरो असां पूरी कोशिशि कई पर फोर्स घटि वञे। सेठाओ तो जड़ा कमजोर ऑफिसर फोर्स घट करण करे पंहिंजो कंट्रोल लिकाईंदा आहिनि। लेकिन सर नो मिस्टर नो, तो जड़े जॉइंट पुलिस वारनि खे मां पुलिस में वज़न थो सम्झां। तो जड़े ऑफिसर जी मूंखे का बि ज़रूरत न आहे। यू आर डिसमिस। इहो मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी फ़ैसिलो आहे। Now you go. अञा त असां कुझु कयो ई न आहे, तो हिकिड़ी पितकिड़ी वारदात जे करे मुंहिंजे यार जी नौकरी खसे छॾी। इहो तो सुठो न आहे कयो। वॾा असां त पुलिस जे खिलाफ कुझु कयो ई न आहे। थींदो, ज़रूर थींदो। अहिड़ो धमाको थींदो जो पुलिस जो हर ऑफिसर ॾकी वेंदो। नादर सूबेदार आचार्य साहिब पग मट यारो। वॾा पलांद कजा। वॾा पोइ देर छाजी आहे, कयूं था अॼु ई धमाको जो हुन इलाइक़े जी हर खे हली हूंदी। हाणे अहिड़ी तपाह ॿारींदासीं जो हर ऑफिसर जा होश खता थी वेंदा ऐं असांजे नाले खां पिटजंदा। ऐं हाणे हर पुलिस वारे खे ख्वाब में फकीरो नज़र ईंदो। फकीरो Oh, Mr. Sikandar sir. Yes, sir. Great. Thank you, sir. Mr. Sikandar साहब, असांखे तव्हांजी ईमानदारी ऐं बहादुरी ते ॾाढो फ़ख़्रु आहे। हाणे तव्हांखे असां हुते ट्रांसफर कंदासीं, हिन तालुके में जंहिं तालुके में फ़क़ीर बारे छॾी आहे। सर मूंखे पूरी पक आहे त मां फ़क़ीर खे ख़तमु कंदुमि ऐं इंशाअल्लाह इहो ज़रूरु थींदो। हा सिकंदर साहब, मूंखे फ़क़ीर मोल खपे। ठीकु आहे मिस्टर, तव्हांखे इजाज़त आहे।
ओके ओके सही है सही। हाँ आते दे ॾाढो परेशान तो लगी। हाँ जुगान मां ॾाढो परेशान आहियां। मुंहिंजी नौकरी में वई, मुंहिंजी वर्दी ताक़त वई, हाणे छा थींदो? न ईअं न थींदो, नथो थी सघे ईअं। एसपी आहे तुंहिंजी नौकरी ख़तम कई आहे। एसपी मां ॾिसंदुसि अहिड़ो हशर एसपी सां कंदुसि सॼी दुनिया ॾिसंदी। एसपी सां त मां उहा रांदि खेॾाईंदुसि जो एतिरा हथियार घुराईंदुसि हर माण्हू ॾोह करण ते मजबूर थी वेंदो। शेरू आतिर असांजो वफ़ादार यार आहे। होतारी तव्हांजी सही ॻाल्हि आहे। आचार्य जी नौकरी असांजे करे वई आहे। होतार आचार्य त हाणे ॾाढो ॾुखियो थींदो। न शेरू न, ॾुखियो त उहो थींदो जंहिं आचार्य सां फिटायो आहे। होतार जे अगरि तव्हांजो सायो आचार्य जे मथां आहे त पोइ कंहिं में दम आहे जेको अखियूं अखियुनि में मिलाए तव्हां सां या आचार्य सां ॻाल्हाईंदो। हाँ सरकार ईअं ई कजो, भॼण वारो मां बनायां। दादू मोरो पुल खां वली दादा हथियार ऐं गोलियूं खणी ईंदई उहे तोखे वसूल करणा आहिनि। होतार तव्हां बेफ़िक्र थी रहियो। ठीकु हथियार खणी अचनि उहो मुंहिंजो कमु आहे। कंहिंखे ॾींदुसि कंहिंखे न ॾींदुसि उहो कमु मुंहिंजो आहे, पर होशियारीअ सां। होशियारीअ सां। हा त उहा अधु गोलियूं फ़क़ीर वारनि खे खणी वञजां, बाक़ी जेके बचनि से हेॾे मुॾे खणी अचिजां। होतार मां बि जे वञा त पोइ बहितर थींदो। न आचार्य न, तूं पुलिस मां ताज़ो न थई तो ते हिनमहिल को बि एक्शन खणी सघे थो। इहो कमु मुंहिंजो आहे। चङो सरकार, मां हाणे हलां थो, पोइ वधीक राब्ते में रहिजो। अलाह मुंहिंजो ठीकु आहे। अरे हाँ मां जान गली थी रस्ते में टांडा ॼणा टांडा तो के मां जी पंहिंजी मिठाई वठण ज़रूर मुड़े हिसाब लाइ दिलखेस कणी आहे जीअं सॼी मिठाई खाई रही ऐश करे। गुडरा मां तुंहिंजी मिठाई वठण न आयो आहियां, मां तोखे गिरफ़्तार करण आयो आहियां। गिरफ़्तार तोखां पैसा उहे वठंदा जेके हिन धरतीअ जा गदार हूंदा। ओ माने तूं हिन धरतीअ जो दोदो आहीं। तूं छा वर्दी पातल ऑफिसर आहीं छा? धरती मुंहिंजी अमरा वर्दी मुंहिंजो शाना तव्हां जहिड़ा ऑफिसर फिल्म ॻिची विझंदा हुआ। ज़मीन जी दिलि ते वेही तूं हुनखे सीने में खंजर थो हणी, ईअं कोन थींदो। हलो हाणे हलो अॻ में थियो। हिम्मत बची थो वञी, सुभाणे पंहिंजो पाण छॾींदे। छा ॻाल्हि आहे नादर, अॼु ॾाढो परेशान पियो ॾिसजी। बसि वॾा ॾाढी बुरी ॻाल्हि आहे। पाण वारो यार जिब्राइन खे पुलिस ॿधी वई आहे। हथियार ऐं असलो पुॼाइण तुंहिंजो कमु आहे, बाक़ी मुल्क में माधाण मचाइण मुंहिंजो कमु आहे। मुंहिंजो फ़क़ीरा हथियार जो इंतज़ार न कर, तोखे हथियार जदीद खां जदीद हथियार मिलंदा। कीरा हर गरीब जो सुकून चैन फिटाइण तुंहिंजो कमु आहे। जिब्रान हर माण्हू तुंहिंजो गुलाम हूंदो ऐं तोखे घर वेठे मिठाई पुॼाए ॾींदो। तूं इन ॻाल्हि जो टेंशन न कर। वाह फ़क़ीरा वाह, इहे त तुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहिंजो अंदरि ठारी थियूं वञनि। जी वर्दी हुकूमत ला घटि त हाणे घणी इस्तेमाल जरा जो सुबेदार से यार होगा दो से छा खबे वडेरा वसाड़ा पुलिस वसाड़ी दाइला वसाड़ा ऐं ज़िला वसाड़ा तो पोइ यानी गॾिजी मुल्क खे टांडा ॾींदासीं। तो पोइ ठीकु आहे वडेरा जिब्रान, अलाह असां सभिनि जे सिरनि ॾे खेर कंदो। सभु को पंहिंजी अखि हीअं खोले रखे। सूबेदार सिकंदर असांखे ॾोह करण ते मजबूर थो करे। वॾा हिन जो मतिलब त सूबेदार सिकू असांखे चढ़ाए थो। मुंहिंजी दिलि त चवे थी त अहिड़ो दिमाग़ कयां सूबेदार सिकू छा सॼी दुनिया यादि करे। अजो कीअं सुभार की वारदात सभु वारदात सिकूअ जे खिलाफ हूंदी। सिकू तो नागन जे डरड़नि में हथ विधान हथ। असां दुश्मन सिकू आहे। सिकू वॾा सिकूअ जो मौत हाणे मुक़दर बणिजी वियो आहे। सिकू तो मुंहिंजे दोस्त जिब्रान खे गिरफ़्तार करे सुठो नाहे कयो सुठोड़े। सुभाणे जेकॾहिं तो मुंहिंजे दोस्त खे आज़ाद न कयो
त पोइ मुंहिंजो नालो बि फ़क़ीरो न आहे, फ़क़ीरो। फ़क़ीरे सिकंदर खे वार्निंग ॾेई छॾी हूंदी त माण्हू वापसि कर, न त असां जहिड़ो आहे। आतर तूं परेशान न थी, फ़क़ीरो असांखे घणो वक़्तु जेल में रहण न ॾींदो। आतर असांजो फ़क़ीरो उहो दोस्त आहे जो हर वक़्तु ॾुखनि ऐं सुखनि में कमु ईंदो आहे। मूंखे जेल में निकिरण सिकंदर जी निंड हराम करे छॾींदुसि। आतर फ़क़ीर असांखे शाम ताईं न छॾाए त असां हुनखे दोस्त न सम्झंदासीं।